हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। वेलकम टू स्किल्स फॉर यू। स्किल्स फॉर यू में अॼु जो असांजो टॉपिक लेटर, वर्ड ऐं सेंटेंस छा आहे ऐं लेटर घणा आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि ऐं केतिरा हूंदा आहिनि। त सभिनी खां पहिरीं असां डिस्कस कंदासीं लेटर खे सिंधी में चइबो आहे अखर। अखर मीन्स जेको बि अल्फ़ाबेट में अखर, जेको बि अल्फ़ाबेट जूं निशानियूं आहिनि, चवंदा आहिनि एवरी सिंबल ऑफ अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर, ईच सिंबल ऑफ अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। माना जेका बि अखर अल्फ़ाबेट में जेको बि ABC जा अखर अचनि था, जेका बि लेटर अचनि था, जेका बि निशानियूं इंग्लिश ॿोली जूं अचनि थियूं, उहे सभु पंहिंजा लेटर आहिनि। ऐं सिंधी में अल्फ़म खां वठी यके ताईं जेको बि आहिनि उनखे बि लेटर चई सघूं था। लेटर आहिनि उहे पंहिंजा, ठीकु आहे। त जिन जी डेफिनेशन थींदी अहिड़े तरीक़े सां every sign of alphabet is called letter। ठीक है, नंबर 1 ये है। नंबर 2, each symbols of alphabet is called letter। ये मेन डेफिनेशन होना चाहिए। तो एवरी साइन ऑफ अल्फ़ाबेट इज कॉल्ड लेटर, ईच सिंबल ऑफ अल्फ़ाबेट इज कॉल्ड लेटर। तो जेको बि सिंबल्स जेको आहिनि, जेको बि सिंबल्स आहिनि या जेका बि निशानी आहे अल्फ़ाबेट जी, उनखे चइबो आहे लेटर। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल A B C खां वठी यको केसि ताईं Z ताईं, ही सभु छा आहिनि? ही सभु आहिनि, इनखे चइबो आहे लेटर्स। ठीकु आहे, लेटर्स माना अखर। त ही थी विया पंहिंजा लेटर जो क्लियर। लेटर खे सिंधी में छा चइबो आहे? अखर। ऐं अखर जी सिंधी में डेफिनेशन छा थी थिए? चइबो कंहिं बि ॿोलीअ जी निशानीअ खे अखर चइबो आहे। ठीकु आहे। मिसाल अल्फ़ंब, बेबल्ला, बेबकरी खां वठी केसि ताईं यके। क्लियर थिए भाई? ये ॾिसो, हाणे अखर कंहिं बि ॿोली जी निशानी खे अखर चइबो आहे। मिसाल तौरु अल्फ़म, बेबला, बेबकरी खां वठी यके ताईं जेको बि टोटल इहे पंहिंजा सभु अखर आहिनि। इंग्लिश में लेटर अखर खे चइबो आहे लेटर। ऐं हिन जी डेफिनेशन आहे ईच साइन एवरी साइन ऑफ अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। ऐं ॿी जेको डेफिनेशन ईच सिंबल ऑफ अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। एग्ज़ाम्पल इंग्लिश जो लेटर जेको हीअ आहिनि ABC खां वठी जेको इहो Z ताईं। ऐं तंहिंखां पोइ सिंधी में हीअ, सिंधी में हिन जी डेफिनेशन जेका आहे उहा हीअ। त लेटर ते पंहिंजो क्लियर। अचो अॻिते वधूं था। वर्ड खे सिंधीअ में चइबो आहे लफ़्ज़। ऐं लफ़्ज़ वर्ड जी डेफिनेशन जेका आहे उहा आहे अहिड़े तरीक़े सां त अ ग्रुप ऑफ लेटर which makes complete meaning is called word। ये है इसके इंग्लिश में डेफिनेशन। अ ग्रुप ऑफ लेटर विच मेक्स कंप्लीट मीनिंग इज कॉल्ड लेटर। मतलब के लफ़्ज़ मतलब त लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंसां मुकमल माना निकिरे उनखे पाण लफ़्ज़ चवंदासीं। अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंसां मुकमल माना निकिरे
उनखे छा चवंदासीं? वर्ड चवंदासीं। एग्ज़ाम्पल, एग्ज़ाम्पल कीअं हुजे? जी ए वरी पी वरी पी वरी एल ऐं वरी ई। ॾिसो, हिकिड़ो लेटर, ॿ लेटर, टे लेटर, 4 लेटर, 5 लेटर। ही 5 ई लेटर आहिनि। हिननि गॾिजी जेको ठाहियो आहे ए, गॾायूं था हिनखे डबल पी एल ई, एप्पल। एप्पल जी माना छा आहे? सूफ़। ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल हिकिड़ो। नंबर ॿियो छा आहे? बी प्लस ओ प्लस ओ प्लस के। ॾिसो, हिनमें हिकिड़ो लेटर, ॿ लेटर, टे लेटर, 4 लेटर गॾिजी हिकिड़ो ठाहियो छा? वर्ड। त उहो वर्ड कंप्लीट कीअं थींदो? हीअं बी डबल ओ के, बुक। ऐं बुक खे सिंधी में चइबो आहे किताब। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल नंबर 2 हीअं थी सघे थो त ई प्लस एल प्लस ई प्लस पी प्लस एच प्लस ए प्लस एन प्लस टी। जी, ई एल ई पी एच ए एन टी। हिकिड़ो, ॿ, टे, 4, 5, 6, 7, 8। हिन 8 लेटर गॾिजी हिकिड़ो ठाहियो आहे वर्ड, जंहिंखे चइबो एलिफेंट। एलिफेंट माना हाथी। ठीकु आहे। नंबर 4 हीअं आहे त बी प्लस ओ प्लस वाई। ॾिसो, हिकिड़ो अखर, ॿ अखर, टे अखर। ऐं टिनी अखरनि गॾिजी हिकिड़ो छा ठाहियो? हिकिड़ो, ॿ, टे। टिनी अखरनि मतिलबु टिनी लेटरनि गॾिजी हिकिड़ो छा ठाहियो? वर्ड, जेको चइबो बॉय। बॉय माना छोकिरो। जी, नंबर 5 एग्ज़ाम्पल आहे जी आई आर एल। ॾिसो, घणा? हिकिड़ो, ॿ, टे, 4। 4 गॾिजी हिकिड़ो ठाहियो आहे गर्ल। जी आई आर एल, गर्ल। गर्ल माना छोकिरी। ठीकु आहे। हे इंग्लिश में थियो क्लियर? हीअ आहे हिन जा एग्ज़ाम्पल। एप्पल माना सूफ़। हीअ जेको 5-6 लेटरनि गॾिजी हिकिड़ो ठाहियो वर्ड। इन सभिनीनि हिते बि हिकिड़ो वर्ड ठहियो आहे। हीअ कंप्लीट वर्ड आहे। ठीकु आहे। हीअ बि वर्ड आहे। ठीकु आहे। हीअ बि वर्ड आहे। ठीकु, हीअ बि वर्ड आहे। ठीकु आहे। ऐं हीअ बि वर्ड आहे। हिन सभिनीनि गॾिजी ॾिसो, हिते लेटर आहिनि, हिते बि लेटर आहिनि, हिते बि लेटर आहिनि। हीअ लेटर सभिनीनि गॾिजी जेको वर्ड ठाहिया आहिनि, इहो असल आहिनि वर्ड, जेके सिंधी में चइबो आहे लफ़्ज़। तंहिंखां बचो त सिंधी में जी छा हो? लफ़्ज़। सिंधी में वर्ड खे चइबो आहे लफ़्ज़। ऐं लफ़्ज़ जी डेफिनेशन सिंधी में अहिड़े तरीक़े सां, अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां मुकमल माना निकिरे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल तौरु अलफ़ नून बे सां छा थींदो आहे? अंब। त हीउ हिकिड़ो वर्ड ठहियो, अखर लफ़्ज़ ठहियो। हिकिड़ो अखर, ॿ अखर, 3 अखरनि गॾिजी हिकिड़ो लफ़्ज़ ठहियो। हिन में ॿियो एग्ज़ाम्पल में मीम, अलफ़, णे, हे, वाह। हिन 5 अखरनि गॾिजी हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो आहे, जंहिंखे चइबो आहे माण्हू। ठीकु आहे। ऐं एग्ज़ाम्पल नंबर 2 एच, हे हजाम, हणी ऐं थेलो गॾिजी छा ठाहियो? हथ। हिन ॿिन्हिनि अखरनि गॾिजी ठाहियो हिकिड़ो लफ़्ज़, जंहिंखे चइबो आहे हथ। ऐं पोइ वाव, अलफ़ ते तारो। इन गॾिजी छा ठाहियो? 3 अखरनि गॾिजी छा ठाहियो? को लफ़्ज़, जंहिंखे चइबो आहे वात। ठीकु आहे। लाम, फ़िफ़ानूस, ज़ोए ज़ालिम। लफ़्ज़ हिकिड़ो। ॾिसो, हिन अखरनि गॾिजी 3 अखरनि गॾिजी हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो, जंहिंखे चइबो आहे लफ़्ज़। ठीकु आहे। जी, उनखां पोइ आहे पंहिंजो छा आहे? सेंटेंस। सेंटेंस जी सिंधीअ में माना आहे जुमिलो। ऐं जुमिले जी डेफिनेशन इंग्लिश में अहिड़े तरीक़े सां त अ ग्रुप ऑफ वर्ड
which gave us complete sense is called sentence। ठीक है। अ ग्रुप वर्ड विच गिव अस कंप्लीट सेंस इज कॉल्ड सेंटेंस। मतलब जुमलन लफ़्ज़नि जो उहो मेल जेको असांखे मुकमल माना ॾिए जंहिंमें असांखे उहो पैगाम मुकमल मिले उनखे पाण चवंदा आहियूं सेंटेंस, सिंधी में जुमिलो। ठीकु आहे। मिसाल तौरु एग्ज़ाम्पल आई ईट मैंगो, आउं अंब खायां पियो, आई ईट मैंगो। या आउं हीअं लिखां थो त हिन ॿ जुमिलाऊं ते लिखां थो ईट आई मैंगो, हिन में कहिड़ो सही आहे? मथियूं सही आहे। ठीकु आहे। हीअ मथियो जुमिलो ॾिसो, आई ईट मैंगो, ऐं अंब खायां पियो, ईट आई मैंगो, हिन में लफ़्ज़ जुमिलो ठही कोन, हीअ अनकम्पलीट सेंस आहे। छो त हिन में का बि जेको मीनिंग जी का बि ख़बर कोन थी पए, को बि अहिड़ो सेंस असांखे हिन में ज़ाहिर कोन थो नज़र अचे, तंहिंखे हीअ जेको आहे अनकम्पलीट सेंस थी वियो। ॿियो एग्ज़ाम्पल आहे कैन आई कम इन, छा मां अंदरि अची सघां थो? ठीकु आहे। इहो ॾिसो, हिकिड़ो ॿ टे चारि वर्डनि मिली हिकिड़ो ठाहियो जेको आहे चारि वर्डनि मिली हिकिड़ो छा ठाहियो? सेंटेंस। ठीकु आहे। नंबर 3, रमेश इज़ अ नाइस पर्सन। रमेश हिकु सुठो माण्हू आहे। ॾिसो, हिन में बि हिकिड़ो ॿ टे चारि पंज लफ़्ज़ इस्तेमालु थिया। ठीकु आहे। 5 लफ़्ज़नि मां हिकिड़ो छा ठहियो? जुमिलो। क्लियर। ऐं हिन सिंधी में डेफिनेशन थींदी लफ़्ज़नि जो अहिड़ो मेल जंहिं मां मुकमल माना निकिरे उन खे जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु आउं हिकु उस्ताद आहियां। ठीकु आहे।